بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل هو القادر على أن يبعث عليكم عذابا من فوقكم أو من تحت أرجلكم أو يلبسكم شيعا ويضيق بعضكم بأس بعض صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان آیت کے ذریعے دنیا کے انسانن کے پانچے طاقت و قدرت جو کمال الفاظن کے ذریعے بدھایا ہے. روایت کے اندر ایندو ہے تو رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جن کے متھاں جڏहिं قرآن پاک کی یہ آیت نازل تھی قل هو القادر على ان يبعث عليكم عذابا من فوقكم، حضور علیہ الصلوۃ والسلام جن ان وقت تمام گھणو رنا छो त इन आयत के ज़रिए अल्लाह ताला फरमायो आहे त अल्लाह उहा क़ादिर मुतलक ज़ात आहे जे तव्हां नाफ़रमानी कंदो त अल्लाह ताला वटि एॾी ताक़त आहे आसमान खां मथां तव्हांजे मथां अज़ाब उछलाए सघे थो. जीअं पुराणनि क़ौमुनि में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां पहिरियां जेके नाफ़रमान क़ौमूं हुयूं आद ऐं समूद जूं क़ौमूं उन्हनि जे मथां अल्लाह ताला पथरनि जा मींहं वसाया, ॾेडरनि ऐं जून ऐं माकड़ जा मींहं वसाया आसमान खां ऐं वॾ फुड़ो मींहुं उन जे जॻह ते बाहि वसाई वई. अल्लाह ताला जॾहिं इहे लफ़्ज़ फरमाया त अल्लाह क़ादिर आहे जो तव्हांजे मथां आसमान खां अज़ाब नाज़िल करे नाफ़रमानीअ जे करे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रुना पर एतिरा रुना जो रिवायत अंदर ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहे अल्फाज़ फरमाया त मुंहिंजा रब साईं मां तुंहिंजे क़ादिर मुतलक वारो जेको चहिरो आहे मां हिन खां पनाह थो वठां, माना ग़ज़ब ऐं कावड़ वारो. वरी अल्लाह तबारक व तआला उन खां पोइ फरमायो औ मिन तहति अर्जुलिकुम, मां भला हिन ॻाल्हि ते बि क़ादिर आहियां त तव्हांजे पेरनि जे हेठां अज़ाब नाज़िल कयां. ज़मीन मां माना ज़मीन फाटी पवे, ज़िलज़िलो अचे, ज़मीन ॻिही वञेव, ज़मीन तव्हांजा फसल फुटाइण छॾे ॾे, तव्हांजूं ज़रूरतूं ज़मीन ज़ाहिर न करे, जेतिरी बि महिनत कयो ज़मीन मां तव्हां उपत वठी न सघो. वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रुना एॾा रुना जो वरी फरमायूं त या अल्लाह तुंहिंजे हिन कावड़ ऐं ग़ज़ब वारे चहिरे खां मां पनाह थो वठां. वरी अल्लाह तबारक व तआला बाद में फरमायो औ यलबिसकुम शियअन व युज़ीक़ बअदकुम बअस बअद, अल्लाह से फरमायो त भला मां हिन ॻाल्हि ते बि क़ादिर आहियां त तव्हांखे टोलनि टोलनि में उम्मत सॼीअ खे तक़सीम कयां, पोइ हिकिड़नि खे ताक़तवर करे ॿियनि खे कमज़ोर कयां, ॿियनि खे हिक ॿियनि खे विरहाए करे हिकिड़नि जे ज़रिए ॿियनि खे सेकत ॾियां. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन वक़्तु बेरुना पर बाद में फरमायूं त ग़रीब आसमान ऐं ज़मीन मां फुटंदड़ निकिरंदड़ अज़ाब खां इहो हल्को फरमायो. अल्लाह ताला इहो हल्को फरमायो. इन सॼी हदीस पाक जो ख़ुलासो हीअ आहे अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए त अल्लाह ताला कावड़ ऐं ग़ज़ब में जेको अज़ाब आसमान खां नाज़िल करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॼण त अल्लाह ताला खां माफ़ी था घुरनि, अल्लाह से असां में इहा एतिरी साहिब कान्हे. अल्लाह से फरमायो भला मथां न त पोइ हेठां ज़मीन मां. वरी हुज़ूर जन ॼण त रोई फरमाइनि था या अल्लाह आलमीन असां में इहा बि साहिब कान्हे. अल्लाह से फरमायो इहो बि न त पोइ भला हिक ॿिए में विड़हायांव त कुझु ख़बर पएव. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह साईं इहा बि साहिब कान्हे का, पर बनिस्बत आसमान ऐं ज़मीन मां निकिरंदड़ अज़ाब जे हल्को. त इहे हदीस मुबारक जा लफ़्ज़ तक़ाज़ा था कनि हिन ॻाल्हि जी त इंसान अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इताअत करे इन्हनि सभिनी अज़ाबनि मुसीबतुनि खां बची वेंदो. जे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इताअत निकिरी वई त पोइ सचपच उन माण्हूअ जो हिन ज़मीन जे मथां रहण जो कोई हक़ कोन्हे, उहो बसि हिन ज़मीन तां हले. हिकु रिवायत अंदरि ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ग़ालिबन हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे फरमाईं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु हिकु भेरे असां सफ़र ते हुयासीं, सॼी राति सफ़र कयोसीं, पंधु कयोसीं, थकिजी पियासीं.
पोइ जॾहिं ॾाढो थक थियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो चलो भला हाणे कुझु साई पटियूं था। काफ़िलो रोकियोसीं, साई पटीसीं, पर ॾिठोसीं त थोरो निमाज़ में अञा फजर वारीअ में टाइम काफ़ी हुयो। साहिबनि सगोरनि जी इहा तमन्ना थी पई जेकर हुज़ूर जन असांखे इजाज़त ॾियनि त असां सुम्ही पऊं हिते ई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे कन मुबारक ते इहा ॻाल्हि जॾहिं पहुती तॾहिं पाण फरमायूं त तव्हां सुम्हण जी ॻाल्हि त कयो था, पर मूंखे ख़ौफ़ आहे त मतां फजर जी निमाज़ तव्हांखे निंड में न इहा रहिजी न वञे। साहिबनि सगोरनि वरी कन खयो त वाक़ई सुम्हंदासीं, थक बि ॾाढो आहे, फजर जी निमाज़ त निकिरी वेंदी वाक़ई। हज़रत बिलाल साईं रज़ी अलाह ताला अन्हु चवणु लॻो साईं मां तव्हांखे उथारींदुसि, तव्हां भले सुम्हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त भला ठीकु आहे, सुम्ही पओ। बिलाल हाणे होशियारी कजां। हज़रत बिलाल रज़ी अलाह ताला ओभर ॾे मुंहुं करे पंहिंजे ॾाचीअ खे वेहारे, ॾाचीअ खे टेक ॾेई ओभर ॾे मुंहुं करे हीअं वेही रहियो। हाणे सिज जीअं ई उभरंदो आहे त इब्तिदा में थोरी रोशनी थींदी आहे, त जीअं सिज उभरंदो रोशनी थींदी मूंखे सम्झ में अची वेंदो फजर जो टाइम कहिड़ो आहे। सदाईं जंहिं वक़्तु अज़ान ॾींदो मां अज़ान चवंदुसि तव्हां भले सुम्हो। देरि इहा थी थोरी, हज़रत बिलाल रज़ी अलाह ताला खे बि निंड वठी वई। हज़रत बिलाल साईं खे बि निंड वठी वई। सिज उभरियो तां त सिज पंहिंजी रोशनी हिननि खे चेहरनि में आई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सिज उभरियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जाॻिया। हज़रत बिलाल साईं बि जाॻियो। जीअं जाॻंदा विया त सभु साथी जाॻी विया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत बिलाल साईं खे फरमायो बिलाल तो वारी ॻाल्हि काॾे वई? तो जो चयो त मां तव्हांखे उथारियां थो, तो वारी ॻाल्हि किथे पहुती? हज़रत बिलाल इंतिहाई आजिज़ीअ सां चवणु लॻो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं मां रातिनि जो सदाईं निंड कई आहे, पर अॼु राति जेका मूंखे निंड आई आहे न अहिड़ी निंड कॾहिं बि न आई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन वक़्तु फरमायो त अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे, तव्हांजो साहु जंहिं वक़्तु कब्ज़ करे जंहिं वक़्तु तव्हांखे वापसि करे। इन मां मतिलबु निकितो त माण्हू जॾहिं सुम्हंदो आहे त आरज़ी तौर ते अल्लाह ताला उनजो रूह ॼण त उनजे जिस्म मां परवाज़ कंदो आहे, कढंदो आहे। तॾहिं चवंदा आहियूं त निंड मोल जे मिसल आहे, निंड मुंहुं जे मिसल आहे। निंड वारो माण्हू त रूह हुनजो अल्लाह ताला ॼण त पंहिंजे कब्ज़े में करे छॾींदो आहे, जॾहिं चाहींदो आहे वरी हुन जिस्म में वापसि कंदो आहे, बंदो जाॻंदो आहे। त इहे सभु वाक़ियात हिन ॻाल्हि जी तक़ाज़ा था कनि, एॾे वॾे थक जे बावजूद बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फ़िक्र हो त मतां फजर जी निमाज़ रहिजी वञे, पर अल्लाह ताला खे जीअं करिणो हो न करे ॾेखारियो, चूंकि उहो क़ादिरुल मुतलक़ ज़ात आहे, बेनियाज़ ज़ात आहे। पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां अहिड़ा मामलात करे ॾेखारियईं त सुहिणा साईं तूं त मज़बूत आहीं, तुंहिंजो ताल्लुक़ त मूंसां अल्लाह जे ज़ात सां वॾो गहरो आहे, तुंहिंजी उम्मत जे सभिनी माण्हुनि जो अहिड़ो कोन हूंदो। पोइ के सुस्त बि हूंदा, के थकल बि हूंदा, के जेकॾहिं रहिजी बि वञनि त माफ़ कान्हे का। जीअं तूं उथी करे निमाज़ पढ़ी थो उअं ई तुंहिंजा उम्मती तुंहिंजा माण्हू बि ईअं उथी निमाज़ पढ़ंदा, माना माफ़ कोन्हे। सभु ॻाल्हियूं तक़ाज़ा थियूं कनि त असांजे मथां निमाज़ बाक़ाइदगीअ सां वक़्त जे अंदरि फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं माण्हू नथो पढ़े, देर मदार कंहिं सुस्तीअ जे करे थी पई त वरी बि क़ज़ा करे पढ़णी आहे, माफ़ कान्हे का। जंहिं निमाज़ सफ़ा छॾे ॾिनी, सच पच हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अहिड़ा ई लफ़्ज़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां अचनि था त जंहिं ॼाणी वाणी निमाज़ छॾी उन कुफ़र जो कमु कयो। मुस्लमान हुजे, अल्लाह जे नबीअ जो उम्मती हुजे ऐं अल्लाह जे तरफ़ खां निमाज़ फ़र्ज़ु थियल आहे, उनजी पाबंदी अल्लाह जे पैगंबर पाण कई आहे ऐं हीअ चवे त मां हुज़ूर जो उम्मती आहियां, अल्लाह जो बानो आहियां, निमाज़ छॾे ॾे। तॾहिं फरमायूं त फ़क़द कफ़र, हूअं त चइजे त इहो काफ़र थियो, पर बुज़ुर्गनि लिखियो आहे तर्जुमो त कुफ़र जो कमु कयो, रिआयत कई अथऊं त माना काफ़र ऐं मुस्लमान में इहो ई फ़र्क़ु हूंदो आहे। जो काफ़र सफ़ा नाफ़रमान आहे, बेनिमाज़ी आहे, निमाज़ पढ़े ई कोन थो, उहो इस्लाम खे ई कोन थो मञे। मुस्लमान ऐं काफ़र में इहो ई त फ़र्क़ु हूंदो आहे त मुस्लमान 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो आहे, काफ़र इन शयुनि खां mahrum आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे बि निमाज़ुनि सां दिलचस्पी नसीब फरमाए, ॿुधण ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।